अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दौला में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी तरफ़। दोस्तों अम्मा सायण मंसूर खे चवंदो त तूं जिन ग़रीबनि लाइ आवाज़ पियो उथारी उहे ग़रीब तुंहिंजा कोन थींदा ऐं हिते तूं उन्हनि खे पंहिंजो थो बणाए। बहरहाल जेके हिन ॻोठ जा वॾा आहिनि उहे तुंहिंजा दुश्मन थी पवंदा ऐं तूं उन्हनि खे पंहिंजो दुश्मन पियो बणाए। मंसूर चवंदो त अम्मा सायण असल ताक़त त इन ग़रीबनि में आहे। ऐं ॿिए पासे ककर हिकु ॻोठ जी न्याणी सां मिलंदो। ॻोठ जी न्याणीनि खे चवंदो त मां उन ॾींहुं वारो ककर पियो ॻाल्हायां। छोकिरी चवंदो त ककर हुजी या ठीकर, मां तोखे छा कयां। ऐं ॿिए पासे शाहनवाज़ रज़वान खे चवंदो त मूंखां वधीक कावड़ इन मंसूर जे मथां आहे। तोखे कावड़ आहे ऐं तुंहिंजी हिकु मजबूरी आहे जो तूं उन खां ताक़त में घटि आहीं, कुझु बि करे नथो सघीं। ऐं ॿिए पासे मुराद सोडल खे चवंदो त तूं खरी ऐं खारी ॻाल्हि उन जो करे पियो करीं जो तूं हिन ॻोठ जो वॾो नाहीं, पर मां वॾो आहियां ऐं हिन ॻोठ जो लिहाज़ पियो कयां ऐं उन करे मूंखे ज़माननि सां हलणो थो पवे। जेसीं ताईं असांजो दुश्मन पर्दे जे पोयां लिकंदो रहंदो ओसीं ताईं असां उन दुश्मन खे न छॾींदासीं। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।